प्रिय विद्यार्थियों, सचल सरमस्त जो कलाम जो मोहब्बत ऐं मोहब्बती पाण शुरू करे चुका आहियूं ऐं हिन जो जेके आहिनि पाण 7 पॉइंटूं या 5 पॉइंटूं शायदि कयूंसीं। नेक्स्ट पॉइंट हिन में आहे त नाहे मुयसर मिल्कनि इहा अमानत खामन ख़यानत विधी अची इश्क में त वॾनि वॾनि देवताउनि खे बि परमात्मा सां प्यार करण जी जेका दौलत आहे उहा उन्हनि खे मिलियल कोन आहे। शैतान इंसान इन जेका असांखे मिल्कियत मिलियल आहे परमात्मा सां प्यार करण जी उन ई पदवीअ तां हटाइण लाइ शैतान इंसान असांखे परेशान कंदा, उन पदवीअ तां हटाइण जी कोशिशि कंदा, पर जेको कामिल दरवेश हूंदो उहो उन ई पदवीअ तां हिलंदो बि कोन ऐं उनखे परमात्मा सां मुलाक़ात थींदी। नेक्स्ट आहे इश्क मोहब्बत वाजू ॼाणे ॿी सभु राह खिलाफ़ी। परमात्मा सां इश्क करण जी जेका दौलत आहे उहा ई जेका आहे उहा अमूल्य आहे, ॿी सभु राह जेका आहे उहा अजाई आहे। बुज़ुर्ग कान दीन जी कनि था दिलस सभु तलाफ़ी। बुज़ुर्ग जेके आहिनि इन दीन धर्म में फासण जी जेका आहे असांखे सलाह ॾियनि था त दीन धर्म में असांखे फासणो कान्हे को। तिलसम सभु तलाफ़ी, तलाफ़ी जी हिते मीनिंग लिखी पई अथव, छा लिखियलु आहे तलाफ़ी माना त हासिलु करण जी, त परमात्मा खे हासिलु करण जी दीन धर्म में असांखे पवण जी ज़रूरत कान्हे का। सचा हरगिज़ से न थींदा सचा सूफ़ी साफ़ी। सचा जेके आहिनि उहे कॾहिं बि कान थींदा, इन्हनि राहुनि ते कान टिकंदा ऐं सचा माण्हू जेके आहिनि उहे बिल्कुलु साफ़ सुथरा हूंदा आहिनि। न मां कहिड़ो खुड़को तस्वीर न कहिड़मि ज़ुहिद इबारत। जिते त मां कुझु बि न माला जे मणियनि ते मिण कई आहे ऐं न कुझु मां इबादत कई आहे। त छा आहे त न मां बहानो थियो आहियां न मां परमात्मा थियो आहियां, मां त बसि पंहिंजे वाट ते हलंदड़ आहियां। न की मस्जिद मंदरु वियड़मि न की कहिड़मि तकवा ताक, न त मां मस्जिद में वियो आहियां न की मां को तकवा तात कई आहे। मतिलबु को बि इलाज कान कयो आहे परमात्मा जे पाइण जो, मां त पंहिंजी मस्तीअ जो ई मस्तानो आहियां। सचल जो थियो वक़्तु सवारियो जो कहिड़े इश्क इनायत। मां त रुॻो परमात्मा सां इश्क कयो आहे, सचो लिवण लाथियो आहे, सॼो लाकाबो जोड़ियो आहे उन सां ऐं मुंहिंजी क़िस्मत इन ई करे जेका आहे उहा चमकी पई आहे। ही सभु सैर उन जो झर नका जंहिं बस्ती। ही सॼो सैर जेको आहे उन परमात्मा जो ई आहे जंहिं मां असांखे ख़ुदि पार पवणो आहे, उन में का बि बस्ती या किनारो असांखे न मिलंदो। कुलज़ुम कारोबार ककोरियल कर नका जंहिं कश्ती। कुलज़ुम जेको आहे कारोबार आहे जितां का बि कश्ती कीन हलंदी आहे। मुंज दरिया मोहब्बत वारी हाल सटे इहा हारी। असांखे उन्हीअ मां पंहिंजो पाण खे पार लॻाइणो आहे ऐं उन्हीअ पंहिंजे वजूद खे पंहिंजे हस्तीअ खे मिटाइणो आहे। पोइ पंहिंजो पाण ई जेको आहे परमात्मा असांजा सॾ ॿुधंदो ऐं पंहिंजो बणाईंदो। इश्क जिनी सां गमज़ो लाथो इल्मु न से ॿियो पर। जिन सां इश्क गमज़ो लाथो आहे, जिन खे इश्क मिलियो आहे परमात्मा जो, से ॿियो को बि इल्मु न पढ़ंदा। मंझि कफ़ुर इस्लाम मज़हब आशिक़ मूं न आणंदा। इस्लाम धर्म में या ॿिए जेके हिंदू मुस्लिम सिख ईसाई में जेके सचा आशिक़ आहिनि उहे कॾहिं बि न फासंदा, उहे त बसि परमात्मा जे रंग में रुतल रहंदा। मारो नारो हक़ जो सचा सूली सिरड़ा ॾींदा। हक़ जो नारो मरंदे मरंदे हक़ जो नारो चवंदे चवंदे, कहिड़ो हक़ जो नारो, शुरूअ खां ई मां तव्हांखे ॿुधायो आहे त सचल जो जेको सॼो कलाम आहे अनाल हक़ ते ॿुधायो अथई। अनाल हक़ यानी मां ख़ुदि ख़ुदा आहियां, मां ख़ुदि परमात्मा आहियां। त छा थो चए त मारे नारो हक़ जो सचा सूलीअ सिरड़ा गरंदा। हक़ जो नारो परमात्मा जो नारे खे पुकारे पुकारे हू सूर्य जी सेज ते चढ़ंदा। उन्हनि खे अगरि फांसीअ जी सज़ा बि मिलंदी त उहे कॾहिं बि न अटकंदा ऐं ख़ुशी ख़ुशी उहा सज़ा काटे वठंदा। आशिक़ पियनि ज़ुकूम हथां हबीबनि जे। आशिक़ जेके आहिनि शौक़ु विचा पंहिंजे हबीबनि खां प्यार जो शराब वठी करे पीअनि था। हला हलजी हेर ते हतिक कनि हुजूम। हला हलजी हेर ते उहे हिरिया पिया आहिनि। इहा थन रसूम कड़े कान न तिन खे। उन्हनि खे कड़े ऐं कातिल जी जेका आहे कॾहिं बि समक कान थी पए, उहे इन्हीअ कड़े ऐं कातिल ज़हर ते हिरियल आहिनि। नेक्स्ट पॉइंट आहे त उशाकनि आरण में पियो नज़ारो, ॻाराणे में ईअं ॻड़िया बर्फ़ ॻरे जीअं पारो।
नातिक का न्यारो जले रौब रवीअ जो। त जिन खे परमात्मा जो जॾहिं दीदार थींदो आहे, जॾहिं परमात्मा उन्हनि खे पंहिंजो बणाइण जी कोशिशि कंदो आहे, तॾहिं छा थो चए त उशाखनि आड़ा में पियो नज़ारो, सचा आशिक़ जेके आहिनि उन्हनि जी आड़ा में नज़ारो अची वियो आहे, दृश्य थी वियो आहे। उहे जॾहिं परमात्मा जो दीदार कनि था तॾहिं ईअं ॻाराइण में, इन चिंता में ईअं ॻरंदा आहिनि जीअं बर्फ़ ॻरी वेंदी आहे ऐं पाणी थी वेंदी आहे, रिझी वेंदी आहे। उन्हनि जो ताप जेको आहे उहे सही न सघंदा आहिनि। परमात्मा जो को नातिक को न्यारो, माना को परमात्मा जो प्यारो सवनि मां को विरलो इंसानु हूंदो जेको इहो रोब रवीअ जो, जेको इन सूरज जे ताप जो जेको आहे असरु सही सघंदो, न त बाक़ी सभु त उच पदवीअ तां किरी पवंदा आहिनि जॾहिं उन्हनि खे परमात्मा जो दीदार थींदो आहे। त इन जो चवण जो मतिलबु त मोहबत ऐं मोहबती जेको आहे, मोहबत करण वारो, ॿिन्ही में जॾहिं सचो लाॻापो हूंदो तॾहिं ईश्वर ॿिन्ही खे पंहिंजो पाण में समाए छॾींदो। त माना तॾहिं छा थींदो त ईश्वर ऐं सालिक ऐं मालिक जेके आहिनि सभु हिकु थी वेंदा, की उन्हनि में को बि तफ़ावत न रहंदो। ईश्वर जेको आहे इंसानु पैदा कयो आहे, उन इंसान खे पंहिंजो पाण में समाए छॾींदो, पर कॾहिं जॾहिं मोहबत ऐं मोहबती जे विच में जेको सचो रिश्तो हूंदो परमात्मा सां प्यारु करण जो। त इहो थियो कलाम पंहिंजो मोहबत ऐं मोहबती। नेक्स्ट पीरियड में पाण नेक्स्ट कलाम खणी ईंदासीं। इन मां का डिफ़िकल्टी हुजेव त तव्हां बेशक मूंखां पुछी सघो था।